उमर खान नालो आहे मुंहिंजो, जंहिंखे चाहींदो आहियां हुनखे हासिल कंदो आहियां, दौलत सां, ताक़त सां या वरी साज़िश सां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंजाबी जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों पंजाबी हिकु बहितरीन ड्रामो आहे, उन जी हाणे तमामु जल्द शूटिंग शुरू थींदी ऐं इन में सॼी दौलाब ड्रामे जी कास्ट कम करे रहियो आहे। हिन जो डायरेक्टर आहे खजूर साहब ऐं आज़म मेंगल, यानी इहे ॿई डायरेक्टर आहिनि ऐं हिन जो राइटर जेको आहे नूर ज़हूर साहब आहे। तो तव्हांखे त ख़बर आहे त नूर ज़हूर साहब जा तमामु बहितरीन कहाणियूं आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त ड्रामा आहिनि जेके खजूर साहब खे ॾींदो आहे। तो हिन ड्रामे में तव्हां ॾिसंदा तमामु जल्द हिन ड्रामे जी शूटिंग शुरू थींदी ऐं हिन में जेको आहे दौलाब ड्रामे जी सॼी कास्ट हिन ड्रामे में कमु करे रहियो आहे, छो जो दौलाब ड्रामे जी कास्ट जेको आहे न उहा खजूर साहब सां ॿधल आहे ऐं उहा खजूर साहब जी कास्ट आहे। तो हिन ड्रामे में आज़म मेंगल कमु करे रहियो आहे, यानी आज़म मेंगल जो हिन में मेन किरदार आहे ऐं साईं निसार शाह कमु करे रहियो आहे ऐं एजाज़ मला बि हिन ड्रामे में कमु करे रहियो आहे ऐं इरफान शेख बि ऐं ॿिया सुठा सुठा अदाकार पिणु हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। इहे अदाकार तमामु जल्द ज़ाहिर थींदा ऐं तव्हांखे ज़रूरु ॾिसण वटां मिलंदा हीअ अदाकार। तो पंजाबी हिकु वॾो सॉप सीरियल ड्रामो आहे, यानी दौलाब ड्रामो सीज़न 2 आहे ऐं दोस्तों पंजाबी जी जेको कहाणी आहे उहा तमामु ज़बरदस्त पंजाबी ड्रामे जी कहाणी आहे। हिन जी हाणे जेको आहे ईद खां पोइ हिन जी शूटिंग शुरू कई वेंदी ऐं हिन ड्रामे जी हाणे जेको आहे न तमामु बहितरीन कहाणी अवां जे साम्हूं ज़ाहिर थींदी। तो पंजाबी जेको ड्रामो आहे उहो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं हीउ पंजाबी जेको ड्रामो आहे उहो सिंध टीवी वारनि जो आहे। तो इन में आज़म मेंगल जो मेन किरदार आहे ऐं हिन ड्रामे में आज़म मेंगल जो हीरो बि किरदार अदा कंदो। हिन ड्रामे में आज़म मेंगल जेको आहे न हीरो हूंदो ऐं साईं निसार शाह बि आज़म मेंगल सां गॾु हूंदो। दोस्तों तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे पंजाबी। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, तव्हांखे पसंदि, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।